मुस्तफा जो हज़रत अवैस साईं अगवाणो आशिकनी जो आदीह क़यामत आई परवानो मुस्तफा जो परवानो मुस्तफा जो हर को ॾिसी चरियो थियो हीअण ॾिठो आशिको हर को ॾिसी चरियो थियो हीअण ॾिठो आशिको तेरा कयार जे में तड़पी रहियो सदाई तेरा कयार जे में तड़पी रहियो सदाई अगवाणो आशिक़नि जो आदीअ क़यामत आई परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं महरूम थी मिलण खां मोटण में माम हुई का महरूम थी मिलण खां मोटण में माम हुए का दीदार लय कशाला केॾा वॾा कयाई परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं जंग में शहीद थियो आका जो दद मुबारक जंग में शहीद थियो आका जो दद मुबारक पंहिंजे वतन यमन में अहिड़ी ख़बर ॿुधाई परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं अगवाणो आशिक़ जो ॾींहुं क़यामत आई परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं हेठियों मथों अलाई कहिड़ो हुयो ईअं चई हेठियों मथों अलाई कहिड़ो हुयो ईअं चई हिको हिको करे पटी पंहिंजी सॼी भॻियाई परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं हिको हिको करे पटी पंहिंजी सॼी भॻाई परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं जंहिं दे जो खणाए महबूब हो चवायो जंहिं दे जो खणाए महबूब हो चवायो चइजो से मोह जाऊं मतीए पदकार बख़िराई है परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं जो थी सघे त अज़ीमी प्यारनि जी पैरवी कर जो थी सघे त अज़ीमी प्यारनि जी पैरवी कर हुबदार हिन दुनिया में सखणो मता सदाई परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं परवानो मुस्तफा जो हज़रत अवैस साईं जो थे सघे त अज़ीमी प्यारनि जी पैरवी कर
खुबदारो हिन दुनिया में सखणो मता सदाई परवानो मुस्तफा जो हजरत अवेस साईं अगवानो आशिकने जो आदि क़यामत आई परवानो मुस्तफा जो हजरत अवेस साईं सुभान अल्लाह।